सिंध असेंबली जे स्पीकर आगा सिराज दुरानी चयो आहे त संदसि ख़िलाफ़ पूरा केस ठाहिया विया आहिनि। गढ़ी यासीन भरिसां ॻोठ औरंगाबाद में ख़ादिम हुसैन दल तरफ़ां ॾिनल आजाणे वारी तक़रीब खे ख़िताब कंदे आगा सिराज दुरानी चयो त हुन कुझु बिला पालिया जेके खीर पी भॼी विया। हुन चयो त ख़ानदान समेत मथसि कूड़ा इल्ज़ाम मड़े केस दाख़िल कया विया पर मुखालिफ़नि खे नियत जी मार पवंदी। मां छड़ो उनको पुछण थो चाहियां त आख़िर मां ॾोह कहिड़ो कयो आहे जो तव्हां मुंहिंजे मथां कूड़ा केस कराया, मुंहिंजे नियाणियुनि जा नाला ॾिनव, मुंहिंजे घर जे भातियुनि जा नाला ॾिनव। भेण तव्हांखे शर्म आया कोन्हे? केॾा बेगैरत माण्हू आहियो तव्हां में हिकिड़ी इंच जी बि गैरत हुजे तव्हां इहो कमु न कयो आहे। मुंहिंजे ख़िलाफ़ भली तव्हां 50 केस ठाहियो, असांजे नियाणियुनि जे मथां तव्हां हुन नाला ॾिना आहिनि, हुनजे मथां तव्हां FIR कटायूं। थोरो शर्म कयो। तव्हांखे ॿुधायां थो, तव्हां सोचो हिन ॻाल्हि ते। संदसि चवणो त कंहिंखे हक़ न आहे त को कंहिंखे मारे, वटसि अवाम जी ताक़त आहे जंहिं ज़रिए मुखालिफ़नि जो मुक़ाबिलो कंदो। असांखे का ताक़त कोन्हे, अलाह साईं खां अलावा। अलाह साईं मूंखे ताक़त ॾिनी आहे, ॿी ताक़त मूंखे तव्हांजी आहे। तव्हांजूं जेकी दुआऊं आहिनि, तव्हां यकीन कयो मां जेल में तव्हांजूं दुआऊं ॿुधां पियो, सम्झो। इंसान खे को हक़ कोन्हे त कंहिंसां ज़्यादती करे या कंहिंखे माराए या कंहिंखां। हर इंसान जेको आहे अलाह साईं जो आहे, केवल ते बि अलाह साईं जी राइट आहे, उनखे बि अलाह साईं बचाईंदो आहे। मां हिननि खां गुज़ां कोन थो ठगनि खां। आगा सिराज दुरानी चयो त हू जेल में सही हो जिते दोस्त बि साणुसि कचहरी करण ईंदा हुआ, हू दावतूं खाई तंग थी वियो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।